सिंधी ॿोलीअ खे तव्हां सभिनी जी मास्तरनि जी टीचर्स जे साथ जी सहकार जी ज़रूरत आहे। इन ॻाल्हि में तव्हां मूंसां ज़रूरु शामिल रहिया थींदा त ॿारनि खे पहिरीं सिंधी ॻाल्हाइणु अचणु घुरिजे, पढ़ण ऐं लिखण खां बि अॻु में। इन ख़ासि ॻाल्हि खे ध्यान में रखी सिंधी संगत तरफ़ां असां डिजिटल मीडिया तयारु कयो आहे। इन मवाद में असां तयारु कया आहिनि तव्हां लाइ नर्सरी राइम्स यानी बैत। के बैत आहिनि जे ॿारनि चया आहिनि जिन असांजे चटाभेटियुनि में इनाम खटिया आहिनि, या वरी किन ते असां वीडियोज़ ठाहे तव्हांजे ॿारनि लाइ ख़ासि पेश कया आहिनि। पंचतंत्र जूं आखाणियूं उहे आहिनि डिजिटल मीडिया में एनिमेटेड स्टोरीज़ फॉर चिल्ड्रन, जेके तव्हीं ॾेखारींदा KG जे ॿारनि खे यानी 12वें दर्जे जे ॿारनि खे वरी वरी ॾेखारे उन्हनि खे आखाणियूं यादि कराईंदा जीअं हू सुठे नमूने में सिंधी ॻाल्हाए सघनि। इन खां सवाइ GK यानी जनरल नॉलेज में असां तव्हांजे लाइ ॾिनियूं आहिनि ख़ासि ॼाण जूं ॻाल्हियूं जेके तव्हीं ॾेखारींदा ॿारनि खे। रंगनि जा नाला, हफ़्ते जा ॾींहं, बदन जा उज़वा वग़ैरह वग़ैरह। सिंधी ॿोलीअ जेकॾहिं तव्हीं वधीक सिखणु था चाहियो यानी लिपि सिखणु था चाहियो त टीचर्स जे लाइ ख़ासि असां वटि आहिनि अचो त सिंधी सिखो CD-ROM, जेका वरी फ्री डाउनलोड करे सघो था असांजे वेबसाइट learnsindhi.com तां। ऐं उन खां सवाइ असां वटि आहे असांजी लर्न सिंधी ऐप। मोबाइल ते हलंदे हलंदे सिंधी सिखो, पाण बि सिखो, ॿियनि खे बि सेखारियो। त पोइ कयूं शुरूआति अॼु ई, छाकाणि जो सॼे हिन कम जी जवाबदारी ॿारनि जे आईंदे जी जवाबदारी तव्हांजे मथां आहे।